नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी तव्हांखे भरिया सिटी में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर नोशहरो फीरोज तاشفين عالم जी अॻवाणी में 3 ડિસેમ્બર معذورن जे आलमी ॾींहं जे मौक़े ते डिप्टी कमिश्नर ऑफिस खां रैली कढी वई। इन मौक़े ते एडिशनल डिप्टी कमिश्नर सईद अमार हुसैन, डिप्टी डायरेक्टर स्पेशल एजुकेशन असलम परवेज, सोशल वेलफेयर ऑफिसर सजाद मेमण ऐं ॿियनि खातनि जा ऑफिसर अमलो ऐं स्पेशल एजुकेशन मर्कज़ नोशहरो फीरोज जे शागिर्दनि पिणु शिरकत कई है। इन मौक़े ते इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर चयो त पूरी दुनिया में 3 ડિસેમ્બર ते معذورن जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो है, छो त معذور बि असांजे माशरे जो हिसो है जंहिंखे ख़ासि तवजे जी ज़रूरत हूंदी है। ही معذور न आहे बल्कि हिननि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं क़ाबिलियतूं हूंदियूं आहिनि। सिर्फ़ हिननि क़ाबिलियतनि खे ज़ाहिर करण जे लाइ ज़रूरत हूंदी है। हिन चयो त ख़ुसूसी माण्हुनि जी बहितरी लाइ सिंध हुकूमत सरकार नौकरियुनि में कोटा ऐं मुख़्तलिफ़ तइलीमी इदारनि में बहितरीन तइलीम व तरबियत सां गॾु माहाना वज़ीफ़ो पिणु मुक़ररु कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।